वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चमड़ाहे त अफगानिस्तान भारत जी बचते पाकिस्तान मथा हमलो कयो। अफगान तालिबान तरफां आगराई वारो मामले ते वज़ीर आज़म अजाला से इजलास लाइ वरितो। सिंधियुनि मौजूब इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर शिरकत कंदा। आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म गिलगित बल्तिस्तान जो वॾो वज़ीर पिणु शरीक थींदा। इजलास में मुल्की सिक्योरिटी सूरतहाल ऐं अफ़गान निगराई ते वीचारियो वेंदो। अफ़गान मुहाजिरनि जी बिना ते वापसी जे हवाले सां अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चमड़ाहे त अफगानिस्तान भारत जी बचते पाकिस्तान मथा हमलो कयो। हाणे सबर ख़त्म थी वियो आहे। रुगो वक़्तु गुज़ारण लाइ जंगबंदी क़बूल नाहे। दहशतगर्द अफगानिस्तान में पाकिस्तान ते हमला करे रहिया आहिनि। अफगानिस्तान जे 48 इलाक़नि लाइ जंगबंदी जी दरख़्वास्त क़बूल कई। जंगबंदी दौरान जाइज़ शर्तनि ते अफगान क़यादत सां ॻाल्हाइण लाइ तैयार आहिनि। अफगानिस्तान खे दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सख़्त कार्रवाई करणी पवंदी। अफगान परॾी वज़ीर जी भारत में मौजूदगी दौरान पाकिस्तान ते हमलो कयो वियो। कतर ऐं ॿिया दोस्त मुल्क मसइलो हल करण लाइ किरदारु अदा करे रहिया आहिनि। नफ़्त जी जंग खां पोइ समूरी दुनिया पाकिस्तान जो आवाज़ ॿुधी रही आहे। IMF जो कर्ज़ प्रोग्राम आख़िरी हुअणु घुरिजे। मुल्की मईशत मज़बूत करण लाइ ॾींहं राति महिनत करणी पवंदी। रिकॉर्डिंग मनसूबो पाकिस्तान लाइ गेम चेंजर साबित थींदो। दहशतगर्दनि जी जंगबंदी जो फ़ाइदो वठंदे पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। हिम्मत में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई 45 खां 50 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो चमड़ाहे ते दहशतगर्दनि जंगबंदी जो फ़ाइदो वठंदे पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश कई। ॻुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 45 खां 50 ख़ारिजी मारिजी विया आहिनि। 4 ॾींहनि दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 130 खां वधी वियो आहे। केपी में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 34 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चमड़ाहे ते स्पिन बॉम्ब उत्तर ॾखण वज़ीरिस्तान ऐं बनून में ऑपरेशन दौरान 34 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। हुकूमत तरफां गज़ा मुआहिदे बाबत अॼु शुक्रानी जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। हड़ताल न करण जी अपील। मज़हबी तनज़ीम सां ॻाल्हियूं न करण जा इल्ज़ाम रद्द। विकोड़नि दौरान सरकारी ख़ानगी मिल्कियतनि खे नुक़सान जो काथो लॻाइण ऐं अवामी सिक्योरिटी तोड़े हिफ़ाज़त यकीनी बणाइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जो चमड़ाहे ते TLP ॻाल्हियुनि जी आछ रद्द कई। ॻाल्हियूं न करण जो तासुर दुरुस्त नाहे। पुरअमन एहतिजाज सभिनी जो हक़ आहे। हथियार आॾण ऐं तशदुद जी इजाज़त न ॾिनी वेंदी। गज़ा जो मसइलो हल थियण खां पोइ एहतिजाज करण जो को बि जवाज़ नाहे। अता तारर जो चमड़ाहे ते एहतिजाज कंदड़नि पुलिस एहलकार खे 21 गोलियूं हणी शहीद कयो। सरकारी ऐं ख़ानगी मिल्कियतनि खे नुक़सान पहुचाइण जो हक़ कंहिंखे नाहे। सरदार मोहम्मद यूसुफ जो चमड़ाहे ते TLP पारनि पुलिस एहलकारनि ते फायरिंग कई। फायरिंग कंदड़ ऐं तशदुद कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। TLP पारनि खां सवाइ कंहिं बि आलिम खे गिरफ़्तार न कयो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। मुल्की सियासी ऐं सरहदी सूरतहाल ते ॻाल्हियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ख़दशनि बाबति आगाह करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चमड़ाहे त PP हुकूमत जी इत्तेहादी पार्टी आहे। लाॻापनि खे क़दर ऐं एहतराम सां ॾिसनि था। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे बानी शहीद मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जो चमड़ाहे ते श्रीलंका नेपाल ऐं बांग्लादेश में नौजवाननि इनकलाब आंदो आहे। हू बि इनकलाब आणण जी कोशिश करे रहियो आहे। आवाम खे तयारी करणु घुरिजे। आवाम खे अटो लटो ऐं अझो न मिली सघियो आहे। बिजली पाणी समेत ॿियूं सहूलियतूं आवाम जो हक़ आहे। आवाम खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾियो वेंदो। बनियाकिल पुलिस तरफां मुक़ाबले में मंशा जे केसनि में घुर्बल जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस मूजिब
दादू लिंक रोड ते मुक़ाबले में जहांगीर जखराणी माची पियो। संदसि पार्सन मुक़ाबलो जुड़तो करार ॾेई छॾियो। शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ जी घुर कई वई। ट्रंप ऐं प्यूटन विच में यूक्रेन जंगबंदी ते हंगरी में मुलाक़ात इतफ़ाक़। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त रूसी सदर सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी। जल्द मुलाक़ात बि थींदी। यूक्रेनी सदर सां मुलाक़ात करे खेसि प्यूटन सां थियल ॻाल्हि ॿोल बाबति आगाह कंदो। रूस ते पाबंदियुनि जो फ़ैसिलो मुशावरत खां पोइ कंदो। रूस यूक्रेन नई जंग आहे जंहिंखे ख़तमु करण जी कोशिश करे पियो। गज़ा मां फौजी यरगमालियुनि जा लाश अॼु इसराइल आंदा विया आहिनि। हमास जंगबंदी जी भनकड़ी कंदी त अमरीका मुदाख़िलत कंदो। हमास जो चवणु आहे त यरगमालियुनि जे लाशनि जी वापसी में वक़्तु लॻी सघे थो। कुझु लाश तबाह थियल सुरंगनि में दफ़न आहिनि ऐं कुझु लाश अञा मलबे हेठां दबियल आहिनि। यरगमालियुनि जा लाश कढण लाइ ओसार घुरियल आहिनि जेकी इसराइल पाबंदी सबबि दस्तियाब न आहिनि। आई मशहूर अदाकारा हानिया आमिर गजल कौम जी क़ौमी ख़ैर सगाली सफ़ीर मुक़रर। गजल कौम जो चवणु आहे त हानिया आमिर औरतुनि जे हक़नि बराबरी ऐं बाख़्तियार बणाइण लाइ शोर पखेड़ण में अहम किरदारु अदा कंदी। हानिया आमिर जो चवणु आहे त औरतुनि लाइ बराबरी बाख़्तियार बणाइण अवलीन तरजीह आहे। हर छोकिरी खे पंहिंजनि ख्वाबनि खे पूरो करण जो हक़ हुजणु घुरिजे।